नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। न वक्त है कराची मां ख़बर ईंदा हलूं तो जमायत इस्लामी ऐं सिंध सरकार विच में मकानी इदारनि खे बाइख्तियार करण बाबति लिखत में मुआहिदो। 29 ॾींहनि खां सिंध असेंबली ॿाहिरां लॻल धरणो ख़त्म। उन ॾस में जमायत इस्लामी पारां सिंध में मकानी कानून ख़िलाफ़ सिंध असेंबली आॾो लॻल धरणे में ख़मीस ऐं जुमे जे विच वारी राति जो सूबाई वज़ीर नासिर शाह, डॉक्टर आसिम हुसैन, वकार मेहदी, तारिक हुसैन ऐं ॿिया पहुता, जिते लिखत में थियल मुआहिदे खां पोइ जमायत इस्लामी एहतिजाजी धरणो ख़त्म करण जो ऐलान कयो। इन हवाले सां काल जमायत इस्लामी कराची जे अमीर हाफिज़ नईमुल रहमान प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त सिंध हुकूमत मकानी इदारनि वारे कानून 2021 में वधीक तरमीमूं करण लाइ राज़ी थी लिखत में मुआहिदो कयो आहे। मुआहिदे हेठि सिंध सरकार 2013 वारी मकानी कानून हेठि मेयर खां वरितल खाता ऐं इख्तियार वापसि कंदी, जॾहिं त तालीम ऐं सिहत जा इदारा पिणु मकानी इदारनि खे वापसि कया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।